नाज़रीन, अहम ख़बर अवां शेयर कंदासीं। दादू में JWC पारां असमत तौर नौशीन ऐं परवीन रिंद खे इंसाफ़ ॾियारण जे लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। JWC जे मरकज़ी अॻवान ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो। धरणे में सहाफ़िन, सिविल सोसाइटी जे अॻवाननि ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाननि जो चवणु आहे त JWC मज़लूम माण्हुनि जी तर्जुमानी करे रही आहे। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं त दादू में JWC पारां असमत तौर नौशीन ऐं परवीन रिंद खे इंसाफ़ ॾियण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। JWC जे मरकज़ी अॻवान ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻवानीअ में प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो। धरणे में सहाफ़िन, सिविल सोसाइटी जे अॻवाननि ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाननि जो चवणु आहे त JWC मज़लूम माण्हुनि जी तर्जुमानी करे रही आहे। दादू में JWC पारां असमत तौर नौशीन ऐं परवीन रिंद खे इंसाफ़ ॾियण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। JWC जे मरकज़ी अॻवान ज़ुल्फ़कार ख़ासकली जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो। धरणे में सहाफ़िन, सिविल सोसाइटी जे अॻवाननि ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाननि जो चवणु आहे त JWC मज़लूम माण्हुनि जी तर्जुमानी करे रही आहे। तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सिंध न्यूज़ जे रिपोर्टर वली चांडियो सां। वरी अपडेट कजो इन वारे सां। जी हाँ, बिल्कुल। JWC तंज़ीम पारां अॼु दादू प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे वॾे तइदाद में, सवनि जी तइदाद में सिविल सोसाइटी, लेखित, सहाफ़ी गॾु थिया आहिनि ऐं मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। ऐं हिननि जो इहो मुतालबो आहे त जेको डॉक्टर नौशीन जो क़त्ल थियो आहे, डॉक्टर तूर जो जेको क़त्ल थियो आहे, उनजी मुकमिल जांच कराए उनजे जवाबदारनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं डॉक्टर परवीन रिंद जा जेके जवाबदार आहिनि उहे अदालती ज़मानत रद्द थियण बावजूदि फरार आहिनि ऐं नवाबशाह पुलिस जेका उन्हें गिरफ़्तार नथी करे उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। JWC जो इहो मुतालबो आहे त सॼी सिंध में अहिड़ा एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा जेसिताईं सिंध जे न्याणियुनि खे, सिंध जे जेके शागिर्द न्याणियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम नथो कयो वञे। हिननि जो इहो बि मुतालबो आहे जंहिंमें मरकज़ी अॻवान आहे ज़ुल्फ़कार ख़ासकली, यूनियन नायब सदर ज़फ़र अबड़ो ऐं इहो ज़िले ऑर्गेनाइज़र वली चांडियो ऐं ॿियनि हुते ख़िताब कयो आहे। सिविल सोसाइटी कानूनदाननि ऐं वकीलनि ऐं जेके सिविल सोसाइटी जे अॻवाननि उते ख़िताब कयो आहे। उन्हनि इहो मुतालबो कयो आहे IG सिंध खां, वज़ीर आला सिंध खां, चीफ जस्टिस सिंध खां फौरी तौर ते नोटिस